शादियूं कनि या तादियूं कनि असांजो कहिड़ो कम। असांखे न ॾेणी न वठणी। पुट जी औलाद आहे कोन, बाक़ी न्याणियुनि जो भार मूं लाहे छॾियो। हा असांखे खाइण न पताशा। जेकॾहिं खाराइनि त ठीकु आहे, जेकॾहिं न ॾिननि त बि ठीकु आहे। परी जेकॾहिं धनु इहो कमु करे थो पोइ त वाह वाह थी वेंदी। पर छोकिरियूं चवनि थियूं त असां शादी पंहिंजी पसंदि ते कंदियूंसीं, इन्हनि ॾेढरनि सां शादी कोन कंदियूंसीं। छा चवी छा थी? मर्द ॾेढर आहिनि? सभु मर्द न, सिर्फ़ मश्किरा ॾेढर आहिनि। हर कंहिं छोकिरे जी पसंदि अलॻि आहे। सभु का छोकिरी चवे थी त असां पंहिंजी पसंदि ते शादी कयूं। भले हाणे छोकिरियूं बि साईं पसंदि जी शादियूं कंदियूं। ज़माने खे अलाए छा थी वियो आहे। छोकिरियूं सियाणी थी वयूं न, सियाणियूं। असीं हुयूंसीं अबोझ, तॾहिं त हिननि पाॾनि सां पढ़जी वयूंसीं। भले हीअ वरी ड्रेल ॾिसो ऐं ठहियो ठहियो पाणी पीआए। अरे ओ बोलड़ा जा सरदार, संभाए छॾ पंहिंजे इन्हे अनकल खे। चएसि सेठियाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी। ओ सेठियाणी, बिना सुर जे वॼण वारी बांसुरी मुंहिंजी चाची थियण जी कोशिश न कर। इज्तिमाही शादियूं छड़नि ऐं छड़नि जूं थियणियूं आहिनि। न तूं छड़ी आई न को अंकल धनु छड़ो आहे। तव्हां ॿई छड़ा न छिड़वाग आया, छिड़वाग। छड़नि जे रस्ते में कंडा न पोख। असांखे त शादी करण है न। ॾिसां ॾिसां त इहो मिठल कीअं थो शादी करे पियो, बिना मेकअप जे मुंहुं ॾेखारे। छा उन फाड़ियांसि त मुंहिंजो नालो बि सेठियाणी न आहे। पंहिंजी धीअ खे पटो ॿधी पंहिंजे घर में ॿधी छॾ न। नंढे संग मिठ लॻे मूंखे छो थी साईं? मां वरी कहिड़ो तुंहिंजी धीअ सां शादी करण थो चाहियां। असांजा हिया थी फाड़ी बिना मेकअप जे बूथ ॾेखारे। हिला रे आंटी तूं बि। सेठियाणीअ जी शादी न थी, हिन कोठ में कंहिंजी बि शादी न थींदी। इहा तुंहिंजी भुल आहे आंटी। मां तोखे शादी करे ॾेखारींदुसि। ऐसा ना राजा तेरे बाबुल का प्यारा, उहा बि धाम धूम सां। इहा धाम धूम कंहिंजी थी आहे जंहिंसां तूं शादी थो करे? छॾ ॾींदोसांइ, कुंवार जो मुंहुं ॾिसी वञजांइ ऐं हा कूड़ो ॾेई वञजांइ हिला के। अलाड़े बांदर बि घोट थींदो कन्या ईंदियूं। हाणे सेठियाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी। ॾिठो वेंदो। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।